अगूणे MPA मटियारी मखदूम रफ़ीक ज़मा ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल मटियारी जे अगूणे चेयरमैन मखदूम फ़खर ज़मा जा नामज़दगी फॉर्म बहाल थी विया आहिनि। फॉर्म जी छंछाण बाद PS 57 मटियारी लाइ पीपल्स पार्टी जे मुतवक्का उम्मीदवार मखदूम फ़खर ज़मा ऐं PP कारकुननि पारां पीपल्स सेक्रेटरिएट मटियारी में कायदे आज़म मोहम्मद अली जना जे सालगिरह जो केक कटियो वियो। तकरीब खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे मखदूम फ़खर ज़मा जो चवणु हो त असां पहिरियां पाकिस्तानी आहियूं, पोइ पीपल्स पार्टी जा कारकुन आहियूं। जहिड़ी तरह असां पार्टी अॻवाननि जी सालगिरह मल्हाईंदा आहियूं, अहिड़ी तरह असां बाबाए क़ौम जी बि सालगिरह मल्हाईंदा आहियूं। हिक सवाल जे जवाब में मखदूम फ़खर ज़मा जो चवणु हो त नामज़दगी फॉर्म जमा कराए छॾिया आहिनि। इंशाअल्लाह उमेद आहे त पीपल्स पार्टी मूंखे टिकट ॾींदी। असां अॻु बि मटियारी जे शहरनि जी ख़िदमत कई आहे, हाणे बि असां इन्हीअ जज़्बे सां इलेक्शन विढ़ण जो इरादो कयो आहे। असां PS 57 में वॾो कमु कयो आहे, तक जा रोड रस्ता अस्पतालूं स्कूल असांजे डेवलपमेंट जी शाहिदी ॾींदा। इन मौक़े ते मंसूर खटियाण वॾेरो जानी ॾेथो काज़ी इख़लास यूसुफ चुटो असदुल्ला मेमण गुलाम अकबर भुट्टो शमन सैतो फराज़ अबड़ो फैसल अबड़ो फारूक नोहा पोठो ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।